15 हाँ 8 15 ठीक हो हाँ इतने ही ख़त्म थी सही ठीक हो 8 15 हाँ घर में या इतने हाँ हे सुबह हाँ अड़ो अवा हिकड़ी सीन है घर जी भित ॾेखारणी आहे सिर्फ़ हीअ सी अंदर अंदर हुजे ॿाहिरि हुजे घर हाँ न तू हुन तोखे तू तो आहे न मौजूद बाबा अच्छा ओके 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 तू अंदर जो घर में ठीक 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 मीहल कमदार सावल ठीक 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 सावल मीहल कमदार सोबो बहावल मौजूद हूंदा पोइ तूं किथे बि हूंदे न ओके ओके मां त जे हूंदुसि तूं वॾेरनि सां हुजे या हुननि सां ड्रेस ई आई हूंदी हा वॾेरनि सां पोइ ॾेखारींदा रुमाल त मोट आहे न रुमाल सोट आहे पोइ हिनखे तोखे कटिया हा तोखे वॾेरे सां ॾेखारींदासीं न सीधे कटिया घटी भी रे 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 पोते 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 रे आते रे 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 सब रे सब रे रे परते भी रे अवा मंदिर से भी कपड़ा चेंज करायो संगत को कपड़ा त फोटो त सुरमाई वगैरह उतारे ना फोटो का आहे और वीडियो देख सही हां रुमाल सही लखे था ठीक है अब कपड़ा चेंज कर सकते करायो कयो घर में सीनू कयो घर जी भले घर कपड़ा भी चेंज कयो घर जी भी करे वठो हां वो घर को ओए वठ ए वठ हलाई दी अञा छा कनो हले उतार दे हाँ मुमताज़ ख़ासि करे साहब छा था सम्झो ये असांजी फिल्म जेकी आहे रिकॉर्डिंग जेकी तव्हां कयो था ऐं स्टोरी बि तव्हांजी आहे फ़ैसिलो सतार साहब हीअ फिल्म असां थोरो चयोसीं त भला चेंज ॾियूं ॿियनि माहौलनि खां जेके पहिरियां आहे त हीअ असां हिकिड़ी चोरी खे सॼो मौज़ू खयों आहे चोरी ते सॼो मौज़ू आहे ऐं अहिड़ा चोर आहिनि जेके माना चोरी वापसि कोन था कनि उहा चोरी में घर में कोई माना उहा घर में ई दफ़नाए था छॾनि पर चवनि था त जीअं माना चोरी वापसि न कयूं उन्हनि ते आहे ऐं सतार लाड साहब हिन में हिकिड़े तमामु वॾे हिकिड़े चोर जो किरदारु आहे पाण हू चोर आहे ऐं वॾे इलाइक़े जो कंधार माण्हू आहे उनजो किरदारु अथसि थोरो ई मटे उन्हनि ॿियनि जेके पहिरियों पाण फिल्मूं कयूं आहिनि पोइ ईद जूं उन्हनि खां वरी बिल्कुलु कहाणी चेंज आहे हिन में इस्लाह बि कहाणी में आहे हा हे असांजे ॾिसो था कैमरा नालो छा हीअ दोस्तो तव्हां कैमरा ॾिसो था हीअ असांजी टीम बि ॾिसो ऐं दोस्तो हीअ आहे असांजो भाउ सचल जेको ठटे खां आयो आहे मुमताज़ जी जी हीअ असांजो दोस्त ठटे मां आयो आहे तमामु प्यारो दोस्त मोहम्मद सचल ठठे जी सरज़मीन जिते असांजी सिंध जी तक़रीबन सरज़मीन खुटे थी उनखां पोइ परियां दरिया शुरू थो थिए समुंड शुरू थो थिए चवंदा आहिनि न कश्मीर खां केटी बंदर सम्झो हे अधे वारा केटी बंदर वारे इलाइक़े ईअं न बाबा वॾी महिरबानी हीअ मोहम्मद परियल कल्होड़ो असांजो दोस्त आहे रियासती बि सॾिबो आहे कचो बि सॾिबो आहे ख़ैरपुर मीरस में आहे तव्हां लाड़काणो असल में इहो वॾी ॻाल्हि आहे त आहे रियासत पर लाड़काणे जी हद आहे वॾी महिरबानी हीअ आहे असांजो सीनियर अदाकार आसिफ अली भुट्टो साहब छा हाल आसिफ जो ख़ैर ख़ुशि लॻो पई बाबा अस्सलाम वालेकुम या अली मदद वॾी महिरबानी वालेकुम मोला अली मदद ख़ुशि लॻा पिया आहियो अल्लाह जा लखे सां कीअं अथव असां सम्झो थधि में सुबुह जो ऐं शेड्यूल कढियो आहे इंशाल्लाह सभु गॾु थियूं तमामु बहितर हले थो शेड्यूल ऐं पहिरियों दफ़ो सुबुह सवेर निकिता आहियूं माशाल्लाह सब दोस्त वॾी महिरबानी लख थोरा हीअ आहे साजिद शाहानी उमरकोट खां दोस्त तमामु बहितरीन अदाकार आहे प्यारे प्यारे सभिनी दोस्तनि खे मूं आरजे नाचिद गुनाहगार साजिद शाहानी जो सेकंड भेरो सलाम ख़ुशाल क़बूल थिए उमेद कयूं था त ख़ुशि न असांजे लालकाणे मौजूदु आहियूं असांजे लाइ वरी एज़ाज़ रखंदड़ ॻाल्हि आहे जेको एॾे वॾे सीनियर एक्टरनि सां गॾु जेको असीं हिकिड़ो मामूली कोशिशि करे रहिया आहियूं उमेद कयूं था तमामु घणी जेका दोस्तनि खे पसंदि ईंदी ऐं तव्हांजे तरफ़ां जेका असीं सुठी मोट जा तलबगार आहियूं वॾी महिरबानी हीअ आहे अज़हर शहर जेको असुलु ठरी मीरवाज आहे पर हींअर जाम शोरे थो रहे जाम शोरे को हिते आयो आहे छा हाल अज़हर ॿियो ख़ैर ख़ुशि लॻो भई हिते का तकलीफ़ त तोखे न आई आहे न पक मां दिलि जाए क्या न वाह साईं हीअ सॼी टीम दोस्तो ॾिसी रहिया आहियो हे ॾिसी हीअ मुमताज़ ख़ासि करे हीअ असांजे फिल्म जो डायरेक्टर ऐं सुभाणे मेन कैरेक्टर में आहे दादिले जो किरदारु अथसि सिकंदर खोखर ऐं हे असांजो अली रज़ा महेश्वर साहब बि आयो आहे पंहिंजो यूट्यूब ते चैनल अथसि रज़ा TV ऐं बहितरीन अदाकार आहे ऐं हिन फिल्म में हिन जो तमामु बहितरीन कैरेक्टर आहे माशाल्लाह इंशाल्लाह सुहिणे नमूने निभाईंदो वॾी महिरबानी हीअ सॼे ॻोठ जा दोस्त आहिनि हितां जा हिन महले जा वॾी महिरबानी सॼे संगत जी कुर्ब लख लाइक़